अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सनद खबरन जो स्लो जारी है। तवासा शेख बुरकियो में खबर शेख बुरकियो बरसा हैदराबाद ज़िले बहरानी IPS 8 NA 225 जे UC आलमानी जे गोट अहमद खान आलमानी जे गवर्नमेंट गर्ल्स स्कूल में इलाइक़े जो हिकु पासर पंहिंजो छुपाया माल ऐं गॾिया ॿधी छॾिया आहिनि। तालीम दरसगाह जो तक़दस पाएमाल कयो वियो आहे ऐं नियाणी जे स्कूल खे माल जे वारे में तब्दील करे छॾियो आहे, जॾहिं त इलाइक़े वासियुनि पारां उनखे बार बार चयो आहे पर हू कंहिंजी बि ॿुधण लाइ तयारु न आहे। जॾहिं त सोशल मीडिया ते स्कूल जा वीडियो वायरल थियण ऐं ख़बरूं हलण जे बावजूदि चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतिज़ाम या वरी तालीम खाते पारां को बि नोटिस न वरितो वियो ऐं गर्ल्स स्कूल अहमद खान आलमानी ते बदस्तूर बासर जो कब्ज़ो जारी आहे। हितां जे सुञाणंदड़नि तालीम वारे सूबाई वज़ीर कमिश्नर ऐं DC हैदराबाद SC हैदराबाद ऐं तालीम खाते जे आला कामोरनि खां घुर कई आहे त ॻोठ जे नियाणियुनि जे स्कूल मां छुपाया माल ऐं गॾहनि जो वाड़ो ख़तमु कयो वञे, तालीम दरसगाह जो तक़दस बहाल कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।